कराची में असांजे नुमाइंदे ज़हीर मेमन की रिपोर्ट मुताबिक गडाफ टाउन यूसी मुराद हाशिम खासकिल के गोठ भरसा इंडस्ट्रियल एरिया में कायम फैक्ट्रियन में मकामी मानू रोजगार का महरूम आहिनि। ॿाहिरां आयल माण्हुनि खे पको कयो वञे तो रोजगार न मिलण खिलाफ़ मकामी माण्हुनि ने एहतजाज कयो आहे। ये खबर आहे अवां सां शेयर कयूं पिया। मलीर जे यूसी मुराद मेमन जे हाशिम खासकिली गोठ में कायम फैक्ट्रियन में मकामी माण्हुनि खे रोजगार का महरूम ऐं ॿाहिरि रखियो वियो आहे। मकामी माण्हुनि खे रोजगार ते न लॻाए पियो वञे, जबरी तौर ते कमु वरितो पियो वञे, उनखे टार्चर कयो पियो वञे। इलाइक़े जे नौजवान ॻाल्हाईंदे चयो आहे त अमारा प्रिंटिंग प्रेस, फिट रोड, नौमान इंडस्ट्रीज़, गोल्ड टैक्स फैक्ट्री जे मालिकनि तरफ़ां मकामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण जी तरह तरह जूं अटकलूं कयूं पियूं वञनि। इन जॾहिं त गवर्नमेंट जे ऐलान मुताबिक़ लेबर खे 40,000 रुपया घटि में घटि उजूरत ॾियणी आहे, पर हिते उहा बि न पई ॾिनी वञे। आला अख़्तियारनि खे अपील आहे त मामले जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे।